दिल में इहो त साईं हाणे ख़ुतबो वाइज़ कयो पूरो नमाज़ पढ़ायो त ॿाहिर निकिरे दिल में हिनखे इहो त मां सुभाणे हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला नवाज़ में मसरूफ़ आहिनि हिन जे चेहरे जे मथां माण्हू सुभाणे जी नज़र पई पाण सम्झी विया त हिन सां कहिड़ो मसइलो आहे हज़रत महबूब सुभाणे पंहिंजे मिंबर तां हेठि लथा मथे टे ॾाके ते बीठा ॿिए ते आया ॿिए खां पहिरीं ते आया पहिरीं खां हिन ॾे वधण लॻा हू ॾिसे थो महबूब सुभाणे जीअं ई मथे ॾाके तां लथा ॿिए ॾाके ते आया हेठि ॾाके ते आया ॾिठो त पहिरें ॾाके ते बि महबूब सुभाणे बीठा आहिनि हेठि लही अचण वारो बि महबूब सुभाणे अचे थो मथे बि महबूब सुभाणे बीठा आहिनि वाइज़ बि हले पियो ख़ुतबो बि हले पियो ऐं मूंडे बि महबूब सुभाणे अचनि पिया चवनि अल्लाह पंहिंजे वलीअनि खे इहा ताक़त ॾींदो आहे मता केरु ईअं एतिराज़ करे ईअं कीअं थींदो हिकु जिस्म महबूब सुभाणे जो मिंबर ते हो हेठि कीअं ईंदो मां खे हवालो थो ॾियां जमाल औले जे अंदरि मुंहिंजा दोस्तो मुस्लमान भाइरो अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखियो आहे चवे थो हुज़ूर जे उम्मत में हिकिड़ो वली थी गुज़रियो आहे जो जुमे जो ॾींहुं थींदो हो हिकु जाइ ते न ॿिनि ते न पंजनि ते न ॾहनि ते न 15 ते न 20 जॻहुनि ते न लिखे थो त 25 जॻहुनि ते हिकु ई वक़्त में हिकु ई टाइम ते हुज़ूर जे उम्मत जो उहो वली 25 जॻहुनि ते वञी करे उते जुमो बि पढ़ाईंदो हो त ख़ुतबो बि वञी ॾींदो हुयो मिसाल नमाज़ जुमे जी 2 वॻे थिए थी लाड़काणे में पचे 2 वॻे नमाज़ उते बि साॻो मौजूद शहदाद कोट में मौजूद मुजादा सखर में मौजूद खैरपुर में मौजूद कराची में मौजूद हैदराबाद में मौजूद 25 जॻहुनि ते माण्हू हिकिड़ो आहे 25 जॻहुनि ते पहुची ख़ुतबो बि पढ़ंदो हो जुमो बि पढ़ाईंदो हो ईअं न त को टाइम अॻिते पहुते हुजे न साॻे ई टाइम ते सभिनी जॻहुनि ते पहुचंदो हो अशरफ अली थानवी देवबंदी मौलवी आहे हाणे देवबंदी मौलवीअ जे लिखण जे मुताबिक़ जेकॾहिं हुज़ूर जे उम्मत जो हिकिड़ो वली 25 जॻहुनि ते पहुची सघे थो हिकु ई वक़्त में त पोइ वलीअ जो सरदार सैयदना गौसे आज़म कीअं नथो पहुची सघे